कोटली कबीर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। अज़हर बुयो जी रिपोर्ट मुताबिक़ कोटली कबीर वासी सुहेल अहमद थेबो प्रेस क्लब कोटली कबीर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुछ ॾींहुं अॻु मूंखे दाऊद भुट्टो ऐं असलम थेबो ऐं जज चयो त तोखे पेंशन वठाए था ॾियूं, जेका सॼी उमिरि तोखे पेंशन मिलंदी त मां पुछियो त उहो कीअं? चवण लॻा तोखे मेंटल ॼाणाईंदासीं जीअं तोखे पैसा मिली सघनि, जीअं त मुंहिंजे पीउ जी पेंशन मिली आहे। हाणे ही मूंखे चरियो ॼाणाए मुंहिंजे पीउ जी पेंशन खाइणु चाहिनि था, जॾहिं त हुननि मूंखे ज़बरदस्ती खणी वञी रहिया हुआ। नौशरो फिरोज़ जॾहिं त मां कोटली महमद कबीर चौकी ते NC दाख़िल कराई आहे, पर चौकी इंचार्ज उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु कोन्हे। जॾहिं त मां IG सिंध खे दरख़्वास्त ॾिनी आहे त मूंखे हुननि मां जान जो ख़तरो आहे। अगरि मूंखे कुझु बि थियो त असलम थेबो ऐं दाऊद भुट्टो जज ज़िम्मेवार हूंदा। जॾहिं त ही मुंहिंजो बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सिंध, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़, DSP मेरापुर, SHO हालानी खे अपील थो करियां त खुदारा मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मूंखे तहफ़ुज़ न वञे, मुंहिंजी जान हिननि मां बचाई वञे। जज साहब साथ सां गॾु आहे ऐं जज साहब पुलिस खे फ़ोन कंदो, पुलिस तोखां फ़रियाद कान वठंदी। जीअं त मुंहिंजी अपील आहे हाई कोर्ट खे ऐं सुप्रीम कोर्ट खे मूंसां इंसाफ़ करे मुंहिंजी रिकॉर्डिंग ॿुधी दाऊद भुट्टे जी मूंसां इंसाफ़ कयो वञे। हे मूंखे मारण जे चकर में हे मूंखे असलम थेबो ऐं दाऊद भुट्टो ऐं जज मूंखे चई रहिया हुआ त तोखे पंहिंजी पीउ जी पेंशन था वठी ॾियूं, तोखे ₹1,00,000 महीनो मिलंदो। जीअं त मूंखे दाऊद भुट्टे जी रिकॉर्डिंग मौजूदु आहे। हे मूंखे मेंटल ॼाणाए, मेंटल साबित करे मूंखे मारण लाइ मूंखे नौशरे वठी पिया हलनि। हिननि चयो त असां जांच करण जो बोर्ड विहारे तोखे मेंटल ॼाणाई, तोखे ₹1,00,000 पघार मिलंदी। जे मूंखे मेंटल ॼाणाए न त हे मूंखे माराए छॾींदा, उबदी सुबदी सुई हणाए। जीअं त मूंखे हिननि खां तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हिन बदमाशनि मां मूंखे ख़तरो आहे।